अॻु मौजूद दोस्तों फ्रांस मुल्क जो हिकु लेखक आहे जंहिंजो नालो आहे पॉल सार्थर। उन हिकु ड्रामो लिखियो हुयो 1944 में जंहिंजो नालो हुयो नो एग्ज़िट। उन में तमामु बहितरीन मीडियम लिखियलु आहे त हेल इज़ अदर पीपल, मतिलबु दोज़ख ॿिया माण्हू आहिनि जेके असांखे जाचींदा आहिनि ऐं पाबंद कंदा आहिनि। ही जुमिलो हेल इज़ अदर पीपल इहो हिन ड्रामे जे आख़िरी हिसे में अचे थो, जॾहिं किरदार महसूस कनि था त इंसानी तालुक ऐं ॿिया माण्हू जेके उन जी दोज़ख जो सबबु बणजनि था। ड्रामे जी कहाणी जेका आहे उहा हिकु कमरे जी आहे जेको दोज़ख न आहे। रिवायती मूजिबि दोज़ख निमा आहे, पर जीअं दोज़ख में बाहि वग़ैरह हूंदी आहे ॿुधायो वञे थो ईअं न आहे। उते टिनि माण्हुनि खे गॾु कयो वञे थो। हिकु जेको जर्नलिस्ट आहे जंहिंजो नालो आहे ग्रेसन, जेको पंहिंजे किरदार ऐं कमनि जे हवाले सां तमामु घणो शर्मसार महसूस करे पियो। ॿियो जेको किरदार आहे उहो औरत जो आहे जंहिंजो नालो एन्ज़ आहे, जेका तमामु सख़्तु ऐं ॿियनि ते कंट्रोल कंदड़ ऐं ॿियनि ते रोब कंदड़ आहे। टियों किरदार जेको हिकु औरत आहे जंहिंजो एस्टेला नालो आहे, उहा समाजी मसइलनि ऐं दुनिया जे मसइलनि में तमामु घणी फाथल हूंदी आहे। दोस्तो इहे जेके टई किरदार आहिनि इहे के पंहिंजे हिक ॿिए जे नज़रियनि ऐं तनक़ीदनि सबबु तमामु घणो पाण खे अज़ियत में महसूस कनि था। शुरूआत में इहे सम्झंदा आहिनि त उहे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ ऐं गुनाहनि लाइ आज़ादु आहिनि। बाद में आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे महसूस थिए थो त उहे टई जेके आहिनि हिकु कमरे में बंदि, इहे हिक ॿिए जे लाइ तमामु अज़ियत महसूस करे रहिया हुआ। उन्हनि जी जेका मौजूदगी आहे उन्हनि खे तमामु घणी अज़ियत ॾेई रही आहे। हीउ ड्रामो असांखे सेखारे थो त कॾहिं कॾहिं इंसान जी तनक़ीद ऐं समाजी रवैया कॾहिं कॾहिं ॿिए माण्हू लाइ दोज़ख बणिजी वेंदा आहिनि।